अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, मुल्क जी मौजूदा सियासी सूरताल कहिड़ो रुख़ इख़्तियार करे रही आहे? छा मौजूदा सूरताल में पंजाब ऐं KPK में चूंडूं थींदे नज़र अचनि थियूं या सॼे मुल्क में आम चूंडूं थींदे नज़र अची रहियूं आहिनि? वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ जे कालोकी गॾिजाणी जी ॻाल्हियुनि मां उहो साफ़ ज़ाहिर थी रहियो आहे त चूंडूं 2024 खां अॻु नामुमकिन आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि महांगाई जी, त वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ चई चुको आहे त IMF जा शर्त मञण बावजूदि महांगाई घटि न थींदी। वज़ीर अज़म जे अहिड़े बयान मां साफ़ ज़ाहिर थिए थो त मौजूदा हुकुमरान चूंडुनि खां भॼणु चाहिनि था, छाकाणि त महांगाई घटि न करे अवाम जे विच में कीअं ईंदा। गुज़िरियल इमरान ख़ान जी हुकूमत बि चूंडुनि खां लहराए रही हुई त मौजूदा हुकूमत बि चूंडुनि खां कतराए रही आहे ऐं चई रही आहे त मौजूदा PDM हुकूमत पंहिंजो 5 सालनि जो मुदो पूरो करे। अवाम जी इहा बि राय आहे त चूंडूं थियणु घुरिजनि, पर साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं थींदे नज़र न पियूं अचनि। हिन मुल्क खे लुटण वारा वरी बि इक़्तिदार में ईंदा ऐं अवाम वरी बि साॻियो सूरनि में रहंदो। पर इहो बि चयो वञे थो त चूंडूं त थींदियूं, पर अवाम PDM हुकूमत जे ख़िलाफ़ु रहंदो। उन करे PDM हुकूमत इहो न चाहींदी त हिन महांगाई जे दौर में चूंडूं कराए पंहिंजे ई मुखालफ़त में फ़ैसिलो कराए। अवाम जी इहा बि राय आहे त ही सियासतदान न आहिनि, सभु लुटेरा आहिनि। हिकिड़ा वेंदा ऐं ॿिया ईंदा, अवाम साॻियो ई सूरनि में रहंदो। हिन मुल्क खे सभु सियासतदान लुटणु चाहिनि था। रही ॻाल्हि इलेक्शन जी, त जेसि ताईं इस्टेब्लिशमेंट ऐं वॾेराशाही जी मदाख़लत आहे तेसि ताईं साफ़ शफ़ाफ़ चूंडूं हिन मुल्क में मुमकिन न आहिनि। पर अवाम चाहे थो त सॼे मुल्क में चूंडूं थियणु घुरिजनि। पर लॻे थो त सुप्रीम कोर्ट पारां इलेक्शन कमीशन खे हुकुम मिली वियो हो त उन्हनि ॿिनि सूबनि में इलेक्शन मुमकिन आहे त थिए। बाक़ी वफ़ाक़ी ऐं सिंध बलूचिस्तान में इलेक्शन मुमकिन आहे देरि सां थिए। तजनिगारनि जो इहो बि चवणु आहे त हिन हुकूमत जो इरादो इहो आहे त भले मार्शल लॻे पर इलेक्शन नाहे कराइणी, छाकाणि त हिन मुल्क जो जहिड़े तरीक़े सां ॾेवालो कढियो वियो आहे अवाम उन मां बिल्कुलु बि ख़ुशि न आहे। उन करे अवाम जी इहा बि ख़्वाहिश आहे त जल्द चूंडूं कराए अवामी हुकूमत आंदी वञे, जीअं का महांगाई घटि थी सघे ऐं अवाम सुख जो साहु खणी सघे। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं ॿिए कंहिं इशू सां गॾु। तेसिताईं अलावाई।